ब्रेकिंग न्यूज़ है टंडोला यार मां सां शेयर कयूं पिया। मकानी चूंडनि में वोट न ॾियण तां चूंडियल नुमाइंदनि 5 खां वधीक ॻोठनि खे टंडोला यार सां मिलाईंदड़ रस्ते खे ड्राहे छॾियो। ॻोठाणनि पारां यूसी दास जरवार मां नायब चेयरमैन जी इलेक्शन विढ़ंदड़ हैदर जरवार ते रस्तो खेड़ाइण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। पीपी जी सीट ते इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवार हैदर जरवार रस्तो क्रेन ज़रिए खेड़ाए छॾियो आहे। ॻोठाणनि इल्ज़ाम मढ़ियो आहे। टंडोला यार मावा खे ख़बर ॾियूं पिया मकानी चूंडनि में वोट न ॾियण तां चूंडियल नुमाइंदनि 5 खां वधीक ॻोठनि खे टंडोला यार सां मिलाईंदड़ रस्ते खे ड्राहे छॾियो आहे। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। टंडोला यार में मकानी चूंडनि में वोट न ॾियण तां चूंडियल नुमाइंदनि 5 खां वधीक ॻोठनि खे टंडोला यार सां मिलाईंदड़ रस्ते खे ड्राहे छॾियो। ॻोठाणनि पारां यूसी दास जरवार मां नायब चेयरमैन जे इलेक्शन विढ़ंदड़ हैदर जरवार ते रस्तो खेड़ाइण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडोला यार मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो खां। ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, टंडोला यार में मकानी चूंडनि खां अॻे इंतकामी कार्रवाई जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। टंडोला यार में जो 5 खां वधीक ॻोठनि खे टंडोला यार सां मिलाईंदड़ रस्ते खे क्रेन ज़रिए खेड़ियो वियो आहे। ॻोठाणनि पारां यूसी दास जरवार मां वाइस चेयरमैन जी इलेक्शन विढ़ंदड़ ते रस्तो खेड़ाइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। ॿुधाइनि त मुदपुरा रस्तो ॻोठ अमन खान लुंड, आज़म खान लुंड, गुलाम हुसैन लुंड, साहिब खान लिगारी, जाम खान लिगारी इहे ॿियनि ॻोठनि अच वञ जो वाहिद रस्तो आहे। ॻोठाणनि पारां पीपी जे सीट सां इलेक्शन विढ़ंदड़ ते मुदपुरा रस्तो क्रेन ज़रिए खेड़ाइण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। ॻोठाणे चवण आहे त पीपीए खे वोट न ॾियण ते असां ते हींअर खां ई इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि ऐं असांखे वोट ॾियण ऐं हरासा करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि। हिननि जो चवणु आहे त पीपी जा चूंडियल नुमाइंदा असांखे रस्ता त न ॾेई सघिया आहिनि, पर ठहियल कचनि रस्तनि खे बि खेड़ाए रहिया आहिनि। ॻोठाणनि डीसी ऐं ॿियनि लाॻापियल अफ़सरनि खां नोटिस वठी रस्तो ठाराए ॾियण ऐं इंतकामी कार्रवाई कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। ठीकु आहे गुलाम रसूल, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह